पारां मुत्तहिदा जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन पारां सिंधी क़ौम बाबति बयान ॾियण ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। हैदराबाद की छा सूरत हाल आहे उहा मालूम कंदासीं। हींअर असां सां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद मां केटी न्यूज़ रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि अवामी तहरीक जे अॼोके एहतिजाज जा? नसीर, अवामी तहरीक पारां जेको ऐलानियल जेको एहतिजाज आहे न सिलसिले में हिन वक़्तु कासिमाबाद, नसीम नगर, भिटाई नगर, भिटाई टाउन, हुसैनाबाद, मारवी टाउन समेत जेके सिंधी वसंदनि वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको आहे केतिरा ई दुकान बंदि आहिनि। कुझु दुकान त खुलियल आहिनि पर घणे भाङे जेके दुकान आहिनि उहे खुलियल न आहिनि, उहे हिन वक़्त ताईं बंदि आहिनि। ऐं ट्रैफिक जेका आहे उहा जेका आम तौर ते हूंदी आहे उन खां मामूल खां घटि आहे। मजमूई तरह हिन वक़्त ताईं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 गाॾियूं साड़ियूं वयूं आहिनि गुज़िरियल राति खां वठी हिन वक़्त ताईं। ऐं जॾहिं कुझु देरि अॻु में हथड़ी बाईपास ते अणॼातल माण्हुनि पारां हिकु ट्रॉलर खे बि बाहि ॾियण जी कोशिशि कई वई पर हुते पुलिस पहुती उनखे रोकियो वियो। अवामी तहरीक पारां एहतिजाजी रैली कढी ऐं कासिमाबाद में मुज़ाहिरो कयो वियो। इन खां अलावा हैदर चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। हींअर सिंधियाणी तहरीक पारां नसीम नगर ते धरणो आयो वियो, टायरनि खे बाहि ॾिनी वई, नारेबाज़ी कई वई। हींअर उहा ई जेको रैली आहे सिंधियाणी तहरीक जी उहा हींअर अली पैलेस वटि पहुती आहे ऐं सख़्तु नारेबाज़ी करे रहिया आहिनि। उते बि जेको आहे टायरनि खे बाहि ॾिनी अथनि। ऐं हिन खां पोइ हीउ जेको सिंधियाणी तहरीक जो जेको क़ाफ़िलो आहे उहो वरी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि गश्त कंदो। जी सलीम, अवां वॾी महिरबानी। नाज़रीन, सलीम मल्हा असांखे आगाही ॾियो त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अवामी तहरीक जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। उन सां गॾोगॾु जेको कारोबार आहे उहो पिणु बंदि आहे। सिंधी जेके इलाइक़ा आहिनि सिंधी वसंदियुनि में कारोबार मुकमल तौर ते बंदि आहे ऐं ट्रैफ़िक पिणु मामूल खां घटि आहे। जॾहिं त हटड़ी बाईपास ते ट्रालर खे बाहि ॾियण जी कोशिशि कई वई आहे, जॾहिं त उते पुलिस पहुची वई आहे, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शरपसंद जेके आहिनि उन्हनि 2 गाॾियुनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। ऐं नाज़रीन, तव्हांखे आगाही ॾींदा आहियूं त ठटे में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अवामी तहरीक पारां कारोबार पिणु बंदि कयो वियो आहे। उते पुलिस सां पिणु चक्रियूं थियूं आहिनि कारकुननि जूं। उन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हींअर असां सां लाइन ते मौजूद आहे ठटे मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, अवामी तहरीक जे अॼोके इन एहतिजाज जा वधीक छा तफ़सील आहिनि? ठटे जी छा सूरत हाल आहे? जी नसीर, ठटे शहर में मुकमल अॼु शटर बंद हड़ताल आहे। अवामी तहरीक तरफ़ां जेका MQM जे क़ाइद जे बयान जे ख़िलाफ़ जेको अॼु सॾु ॾिनो वियो आहे उन हवाले सां ठटो शहर जे शाही बाज़ार, चांदनी चौक, खीर बाज़ार ऐं मच्छी मार्केट इहे सभु इलाइक़ा जेके आहिनि इहे कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बंदि पियल आहिनि। उन खां अलावा जेके मकली जे बाईपास ऐं ठटे जे मेन चौराहनि ते अवामी तहरीक जे कारकुननि जेको टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाज कयो आहे ऐं पेट्रोल पंप वग़ैरह समूरा कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। उन एहतिजाज दौरान जेके कारकुन शहर जो गश्त करे रहिया हुआ उन्हनि जो पुलिस सां चक्रियूं थी पियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में पुलिस अवामी तहरीक सां लाॻापियल SST ठटो जे अॻुवान ज़ाहिद कुंभार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿियनि कारकुननि जी गिरफ़्तारी लाइ बि छापाया पिया वञनि। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु सिंधियाणी तहरीक जी हिकु वॾी रैली जेका आहे शेख फरीद चौक आहे जेका निकिती, उन में अवामी तहरीक जा बि कारकुन शामिल हुआ। मिठा ख़ान लाशारी, अहमद खुश ऐं ॿिया उनजी अॻुवाणी करे रहिया हुआ। उहा रैली शहर जो गश्त कंदे मेन जेका ठटो कराची नेशनल हाईवे ते पहुती आहे उते हिन वक़्तु एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे ऐं उते मेन स्टॉप ते टायरनि खे बाहियूं ॾेई साड़ियूं पियूं वञनि, सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक बीहजी रही आहे ऐं ट्रैफ़िक बि आम जेका मामूल खां घटि आहे ऐं एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। ख़ासि तौर ते औरतुनि जो वॾो अंग हिन एहतिजाज में शामिल आहे जेका सिंधियाणी तहरीक जे अॻुवान साइमा लाशारी जी अॻुवाणी में इहो एहतिजाज थी रहियो आहे। उन सां गॾोगॾु दड़ो, मीरपुर भठोरो, दाबेची, घारो, मीरपुर साकरो ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि एहतिजाजी मिड़ाका कया विया आहिनि ऐं एहतिजाज जो उहो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु बि ठटे जी जेका मेन स्टॉप आहे शाही बाज़ार खां गश्त करण खां पोइ जेका सिंधियाणी तहरीक जी जेका रैली आहे उहा एहतिजाजी जुलूस ऐं धरणे जी सूरत में तब्दील थी वई आहे ऐं उते हिन वक़्तु बि सिंधियाणी तहरीक जे सवे औरतुनि जो एहतिजाज जारी आहे। जी नसीर। महबूब, जी वॾी महिरबानी। नाज़रीन, महबूब बिरोही असांखे ठटे जी सूरत हाल जे हवाले सां आगाही ॾेई रहियो त ठटे में पिणु अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। ठटो कराची नेशनल हाईवे ते धरणो पिणु हंयो वियो आहे, जॾहिं त शहर में मुकमल तौर ते शटर बंद हड़ताल आहे। ठटे शहर में अवामी तहरीक जे कारकुननि ऐं पुलिस एहलकारनि विच में चक्रियूं पिणु थियूं आहिनि, जॾहिं त ठटे मां हिकु अवामी तहरीक जे कारकुन जी गिरफ़्तारी जा पिणु इतला आहिनि। उन हवाले सां ठटे मां महबूब बिरोही असांखे अपडेट करे रहियो हो। जनाज़े नवां खे आगाही ॾियूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अवामी तहरीक पारां
मुतहदा जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन पारां सिंधी क़ौम ख़िलाफ़ बयान ॾियण खां पोइ उनजी मज़म्मत कई वई ऐं उनजे ख़िलाफ़ अॼु मुख़्तलिफ़ शहरनि में एतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि, शटर बंदि हड़ताल कई पई वञे ऐं जेके फीथा रोक पिणु हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ट्रैफ़िक पिणु न हुअण जे बराबरि आहे। जोही में पिणु शटर बंदि हड़ताल कई वई आहे ऐं एतिजाज कयो वियो आहे। उनजा तफ़सील मालूम कयूं था। हींअर असां सां लाइन ते मौजूदु आहे जोही मां केटी न्यूज़ रिपोर्टर अमर लाशारी। जी अमर, जोही में छा सूरत हाल आहे एतिजाज जी? जी नसीर, मुतहदा अॻवान पारां ॾिनल बयान ख़िलाफ़ सॼी सिंध जीअं जोही में बि अवामी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो जेको आहे उहो कयो वियो आहे। सुबुह सां ई अवामी तहरीक जा जेके कारकुन हुया उन्हनि न्यू बस स्टॉप वटि टायरनि खे बाहियूं ॾियण खां पोइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे उते धरणो हुयो, जंहिं सबबु काठे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ जेका ट्रैफ़िक आहे उहा बि मुकमल तौर ते बंदि थी वई। उन मौक़े ते हुननि सख़्तु नारेबाज़ी कंदे इहो चयो त जेको हाकमानी ॿोली जेका कई वई आहे, हज़ारे वरनि खां जेका सिंधी तहज़ीब जा जेके असीं वारिस आहियूं ऐं असां ख़िलाफ़ जेका इहा तौहीन आमेज़ ऐं हाकमानी ॿोली जेका आहे उहा असां कतन बर्दाश्त कोन कंदासीं। ऐं हिन वक़्तु ताईं तव्हांखे ॿुधायां त एहतिजाज जेको आहे उहो अञा ताईं जारी आहे, जॾहिं त पुलिस जेका आहे उहा पुलिस अताला जेके आहिनि उहे उते मौजूदु आहिनि। जी अमर, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अमर लाशारी जोही जी सूरत हाल जे हवाले सां असांखे आगाही ॾिए त जोही में न्यू बस स्टॉप वटि धरणो हयो वियो आहे, टायरनि खे ॿाहिरि ॾिनी वई आहे, अवामी तहरीक पारां एहतिजाज कयो पियो वञे ऐं सिंधी क़ौम ख़िलाफ़ आयल बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई पई वञे। उन हवाले सां अवां खे आगाही ॾींदा हलूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। कंदकोट जी सूरत हाल मालूम कंदासीं। हिन सां लाइन ते मौजूदु आहे कंदकोट मां केटी न्यूज़ रिपोर्टर लियाकत खोसो। जी लियाकत, कंदकोट में एहतिजाज जी छा सूरत हाल आहे? जी नसीर, कंदकोट में अवामी तहरीक पारां ॾिनल हड़ताल ऐं जेको पहिया जाम हड़ताल सॼे सिलसिले में कंदकोट में हिन वक़्तु मुकमल शटरबंद हड़ताल आहे। अवामी तहरीक जी हिमायत में कंदकोट में जिस्कम, STP, GSN तहरीक, सिंध सागर पार्टी, GSN क़ौमी महाद, सिंध सागर, इन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके कॉम्प्रेस तंज़ीमूं उन्हनि कारकुननि पारां अॼु सुबुह जो सवेर जेके दुकाननि खे बंदि कराइण खां पोइ शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते टायरनि खे बाहियूं ॾेई करे रोड ब्लॉक करण खां पोइ हिन वक़्तु जेको इंडस हाईवे आहे, चइनी सूबनि खे मिलाईंदड़ रोड, उहो हिन वक़्तु ब्लॉक पियल आहे। उते कारकुननि पारां मुज़ाहिरो करे धरणो हणी चइनी सूबनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक उहो ब्लॉक करे जेको आहे सो एहतिजाज हड़ताल वारो एहतिजाज उहो कयो पियो वञे। ऐं हिन वक़्तु जंहिंजी अॻवानी करे रहिया आहिनि अवामी तारीख़ जो सिजात बरोही, इलाइक़ुस मलिक, सरमद जागीरानी, STP जो पीर बख्श बंगवार, जिस्कम जो वाली ॾिनो सब्ज़ोई, GSN तारीख़ घायल सिंधी, सिंध सागर पार्टी जी ज़ुरियत बिजारणी ऐं ॿिया जेके आहिनि सो हिन वक़्तु अॻवानी करे रहिया आहिनि। सभई कारकुन आहिनि, उन्हनि खे हथनि में प्ले कार्ड, बैनर ऐं झंडा बि साण आहिनि, जेके तौहीन आमेज़ ज़बान इस्तेमालु करण ऐं सिंध ख़िलाफ़ थियल साज़िशुनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी करे उन्हनि सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत करण वारो सिलसिलो हिन वक़्तु कंदकोट में जारी आहे। जी नसीर। लियाकत, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, लियाकत खोसो असांजे कंदकोट जी सूरत हाल जे हवाले सां आगाही ॾेई रहियो त कंदकोट में अवामी तहरीक जो कि एहतिजाज जी हिमायत कई वई आहे। जस्कम पारां, STP, सिंध सागर पार्टी ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, उन्हनि पारां पिणु एहतिजाज कयो पियो वञे, कारोबारी मर्कज़ बंदि कया पिया वञनि। उन हवाले सां मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतिजाज कया विया आहिनि। कंदकोट जी सूरत हाल जे हवाले सां लियाकत खोसो असांखे अपडेट करे रहियो ऐं अव्हां खे आगाही ॾींदा हलूं त सिंध जे ॿियनि शहरनि में पिणु उन हवाले सां एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि ऐं उन बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई पई वञे। नाज़रीन, सामारे में पिणु एहतिजाज कयो वियो आहे। उन एहतिजाज जी वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हिन सां लाइन ते मौजूदु आहे सामारे मां केटी न्यूज़ रिपोर्टर सुरेश माली। जी सुरेश, सामारे में एहतिजाज जी छा सूरत हाल आहे? नसीर, अवामी तहरीक हड़ताल वारे सदे सामारो में जज़वी तौर ते कारोबार बंदि कयो वियो आहे ऐं जॾहिं त अवामी तहरीक जे कारकुननि डॉक्टर मोहम्मद खसकेली जी अॻवानी में मुख़्तलिफ़ रोडनि ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कया विया आहिनि ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ऐं हुननि जो चवणु आहे त इहा जेका बयान आहे इहा सिंध जी तहज़ीब ते वॾी खिदका आहे जेको असीं कंहिं बि हालत में बर्दाश्त न कंदासीं। जी नज़ीर। सुरेश, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, सुरेश माली असांखे सामारे जी सूरत हाल जे हवाले सां आगाही ॾेई रहियो त सामारे में पिणु अवामी तहरीक पारां एहतिजाज कयो पियो वञे। नाज़रीन, तव्हांखे आगाही ॾियूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अवामी तहरीक पारां, अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, उन्हनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा पिया वञनि। एहतिजाजी मुज़ाहिरनि जी सूरत हाल मालूम कंदासीं। ख़ैरपुर नाथन शाह में छा सूरत हाल आहे उन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे ख़ैरपुर नाथन शाह मां केटी न्यूज़ रिपोर्टर असगर अली शाह। जी असगर अली शाह, छा सूरत हाल आहे ख़ैरपुर नाथन शाह में एहतिजाज जी?
तरीक़े सॾ ते शहर में मुकमिल शटरबंद हड़ताल आहे। कार वहिंवार बिल्कुलु ठप आहे। शहर जूं समूरियूं बाज़ारियूं, सराफा बाज़ार, शाही बाज़ार, सब्जी बाज़ार, क्लॉथ मार्केट, रेशम बाज़ार मुकमिल तौर ते बंद आहिनि। जॾहिं त अवामी तहरीकत पारां ग़ुलाम हैदर मल्लाह जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐवान सहाफ़त खां बस स्टैंड ताईं कढियो पियो वञे, जेको अञा ताईं मुज़ाहिरो जारी आहे, जंहिंमें अॻुवान तकरीर करे रहिया आहिनि। जी नसीर। अस्कर अली शाह जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अस्कर अली शाह असांखे खैरपुर नाथन शाह जी सूरत हाल जे हवाले सां आगाही ॾेई रहियो त खैरपुर नाथन शाह में पिणु उन हवाले सां अवामी तहरीक जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया आहिनि। उन खां अॻु अव्हांखे सामारे जी सूरत हाल खां अपडेट करेसीं। नाज़रीन, अव्हांखे आगाही ॾींदासीं जो मुख़्तलिफ़ शहरनि में उन हवाले सां एहतिजाज कया पिया वञनि ऐं सख़्त लफ़्ज़नि में सिंधी क़ौम ख़िलाफ़ जेको बयान जारी कयो मुतहिदा क़ाइद पारां उन बयान जी मज़म्मत कई पई वञे। ऐं हींअर असीं पंगरे शहर जी सूरत हाल मालूम कंदासीं। हींअर असां सां लाइन ते मौजूदु आहे पंगरे मां KTN न्यूज़ रिपोर्टर जी नाज़रीन नूर हसन। जी नूर हसन, छा सूरत हाल आहे पंगरे शहर में एहतिजाज जी? जी नसीर, पंगरे शहर में मुतहदा जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन जे ॾिनल सिंधी क़ौम जे बारे में जेको बयान हो उन जे रद्द अमल में जेका मरकज़ी काल हुई अवामी तहरीक वारनि जी, उन हवाले सां पंगरे में बि अवामी तहरीक वारनि कामरेड किरशन ऐं रामजी कोहली ऐं ॿियनि अॻुवाननि गॾिजी जेको आहे सो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रैली कढी आहे शादी जमाल बाग जी मोरी खां प्रेस क्लब ताईं ऐं शटर डाउन आहे सॼे शहर मंझि। सभु कारोबारी मर्कज़ जेके आहिनि बंदि आहिनि शहर जा। ऐं रोडनि पंगरियो नऊंकोट रोड आहे, पंगरियो जुडो रोड आहे, पंगरियो टंडोबागो रोड आहे, पंगरियो वंगो रोड आहे, हुनजी ट्रैफ़िक मुकमल तरह बंदि आहे ऐं मुसाफ़िर परेशान आहिनि। ऐं शहर जी जेके बि मर्कज़ आहिनि कारोबार जा उहे बि बंदि आहिनि। ऐं इन में जेको मुज़ाहिरे दौरान जेको अॻुवाननि ख़िताब कयो आहे उन्हनि अल्ताफ़ हुसैन जे उन बयान जी जेका मज़म्मत कई आहे त उन्हनि सिंधी क़ौम जे दिलादारी कई आहे अहिड़े क़िस्म जो बयानु ॾेई। ऐं उन सां गॾु वरी STP वारा जेके आहिनि उहो बि हिमायत में उन्हनि सां गॾु उन्हनि जे एहतिजाजी मुज़ाहिरे में शरीक थी विया। उन्हनि जे हथ में झंडा हुआ, उन्हनि बैनर खणी ऐं उन्हनि जेको नारेबाज़ी बि कई ऐं धरणो हणी जेको आहे प्रेस क्लब जे अॻियां वेही बि रहिया। ऐं शहर में जो उन्हनि जेको आहे काफ़ी देरि ताईं जेको आहे राउंड बि ॾिना त मथां केरु दुकान खोले ऐं हूअं बि वापारियुनि जेको आहे अहिड़े काल खां पोइ उन्हनि सां मुकमल सहकार कयो आहे। जी नसीर। नूर हसन जी वॾी महिरबानी। नाज़रीन, नूर हसन असां सां लाइन ते मौजूदु पंगरे मां जेको असांखे आगाही ॾेई रहियो त पंगरे शहर में पिणु मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां हिमायत कई वई आहे अॼोकी इन हड़ताल जी ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। पंगरे शहर में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त कयो वियो आहे कारकुननि पारां ऐं अवामी तहरीक जो उन सॾ ते कारोबारी मर्कज़ पिणु पंगरे शहर में मुकमल तौर ते बंदि आहिनि। जी नाज़रीन, अव्हांखे आगाही ॾियूं पिया जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां अॼोके इन एहतिजाज जी हिमायत कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे ऐं सख़्त लफ़्ज़नि में सिंधी क़ौम ख़िलाफ़ आयल उन बयान जी मज़म्मत कई पई वञे। जी नाज़रीन, असां सां लाइन ते मौजूदु आहे पंगरीअ मां KTN न्यूज़ रिपोर्टर नूर हसन। ऐं हींअर असीं सूरत हाल मालूम कंदासीं ॾेहरकी जी। ॾेहरकी मां असां सां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर लाला कादिर। जी लाला कादिर, छा सूरत हाल आहे ॾेहरकी में अॼोके उन एहतिजाज जी? नसीरी अवामी तहरीक जे सॾ ते अल्ताफ़ हुसैन जे बयान ख़िलाफ़ जेको अॼु पूरी सिंध जी ॾेहरकी में बि मुकमल शटरबंद हड़ताल कई वई आहे। इन सिलसिले में अवामी तहरीक डिस्ट्रिक्ट घोटकी जे अॻुवाणनि कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा, जमाल भुट्टो, अहमद इंद्राजड़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अवामी होटल खां वठी करे हिकु वॾी रैली कढी वई जेका मेन बस स्टॉप चौक ते पहुची। उते उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, धरणो हयो। इन मौक़े ते जेको आहे अॻुवाननि ॻाल्हाईंदे चयो त अल्ताफ़ हुसैन जेको बयानु ॾिनो आहे जेके ज़हर ओगाछी आहे सिंधी क़ौम जे ख़िलाफ़, असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त जेको आहे जंहिं वक़्त ताईं अल्ताफ़ हुसैन जी मुकमल जेको आहे राब्ता कमेटी जेको आहे सिंधी क़ौम खां माफ़ी न वठंदी, इन वक़्त ताईं असां सिंधियुनि जो इहो एहतिजाज जारी रहंदो। इन सिलसिले में शहर में बि मुकमल शटरबंद हड़ताल कई वई ऐं शहर में हिन वक़्तु को बि कारोबारी मर्कज़ न खुली सघियो आहे। जी लाला कादिर, अव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, लाला कादिर भुट्टो असां सां लाइन ते मौजूदु ॾेहरकी मां जेको असांखे ॾेहरकी जी सूरत हाल जे हवाले सां आगाही ॾेई रहियो त ॾेहरकी शहर में पिणु अवामी तहरीक जे सॾ ते कारोबारी मर्कज़ मुकमल तौर ते बंदि आहिनि जॾहिं त एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो आहे।